आगाह कयां कि हैदराबाद में मारिजी वियल कासिमाबाद के DSP फैज़ मोहम्मद आयो जो क़त्ल केस पुलिस के गनमैन आसिफ चांडियो ख़िलाफ़ दाख़िल किया वियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾींदा हलूं। FIR में दहशतगर्दी जा कलम भी शामिल किया विया आहिनि। जवाबदार आसिफ चांडियो खे दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश कयो वियो। अदालत DSP के क़त्ल कंदड़ गनमैन आसिफ चांडियो खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियनि पिया हैदराबाद में मारिजी वियल कासिमाबाद के DSP फैज़ मोहम्मद आयो जो क़त्ल केस पुलिस के गनमैन आसिफ चांडियो ख़िलाफ़ दाख़िल किया वियो आहे। जवाबदार आसिफ चांडियो खे दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश किया वियो। अदालत DSP के क़त्ल कंदड़ गनमैन आसिफ चांडियो खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। हैदराबाद में कल ही वाक़ियो पेश आयो हो। कासिमाबाद के DSP फैज़ मोहम्मद आयो खे संदसी गनमैन क़त्ल करे छॾियो हो। अॼु वाक़े में जवाबदार खे अदालत में पेश कयो वियो आहे। अदालत DSP के क़त्ल कंदड़ आसिफ चांडियो खे 7 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूद आहे हैदराबाद मां सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो। इरफान, आगाह कजो। जी, DSP कासिमाबाद फैज़ मोहम्मद आयो खे शहीद कंदड़ गनमैन आसिफ चांडियो खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते दहशतगर्दी तोड़ ख़ुसूसी अदालत पुलिस हवाले करे छॾियो आहे। अॼु दहशतगर्दी तोड़ ख़ुसूसी अदालत में कासिमाबाद पुलिस आसिफ चांडियो खे पेश कयो ऐं अदालत खे इत्तला कई त आसिफ चांडियो खे 14 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वञे, पर अदालत तरफ़ां संदसि 7 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर कंदे खेसि कासिमाबाद पुलिस हवाले कयो वियो आहे। इन खां अॻु आसिफ चांडियो मथां कासिमाबाद थाणे जे सिपाही गुलाम कादिर लगारी जी फरियाद ते DSP फैज़ मोहम्मद दायो जो क़त्ल केस दाख़िल कयो वियो। इन केस में क़त्ल इक़दाम क़त्ल समेत दहशतगर्दी जा कलम शामिल किया विया आहिनि, जंहिंमें फरियादी जो चवणु हो त काल्ह शाम 7 वॻे धारे हू कासिमाबाद में गश्त करे रहिया हुआ त 7:05 ते मोबाइल में पोयां वेठल गनमैन आसिफ चांडियो DSP फैज़ मोहम्मद दायो मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हू शहीद थी वियो। ठीकु आहे इरफान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।